अवां खे ख़बर नाज़रीन सखर मां SSP संघार मलिक तरफ़ां समाजी बुराइन में मुलविस पुलिस अमलदारनि ऐं अहलकारनि ख़िलाफ़ एक्शन खयो वियो ऐं 3 SHOs ऐं 2 चौकी इंचार्ज समेत 7 पुलिस अहलकारनि खे मुअतल कयो वियो आहे। खेनि लाइन हाज़िर करे जांच जो हुकुम ॾिनो वियो। समाजी बुराइन में मुलविस हुजण जे इल्ज़ाम में 2 अहलकार जेके आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार भी कयो वियो आहे ऐं मथनि केस दाख़िल कयो वियो आहे। वधीक तफ़सील मालूम कयूं था सखर मां फारूक सुमरो खां। जी फारूक सुमरो, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी ताहिरा, बिल्कुल SSP सखर संघार मलिक तरफ़ां समाजी बुराइन में सरपरस्ती के इल्ज़ाम हेठि पुलिस ऑफिसरनि ऐं एहलकारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे 3 SHOs 2 चौकी इंचार्ज 1 वॾे मुंशी समेत 7 पुलिस ऑफिशियल्स खे मुअत्तल गिरफ़्तार ऐं इंक्वायरी कमेटी कायम करे वरिती आहे। इन समय SSP सखर जे तर्जमान मीर बिलाल लगारी तरफ़ां जारी कयल पधराई मुताबिक़ SSP सखर संघार मलिक समाजी बुराइन में मुलविस पुलिस ऑफिसरनि ऐं एहलकारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई है, जंहिंमें SHO बायजी गुलाम मुस्तफ़ा मिरानी, SHO संग्रार परवेज़ अली शाह, SHO A सेक्शन सोहेल फुलपोटो, C सेक्शन थाने जो वॾो मुंशी आफिद इकबाल, चौकी इंचार्ज अजमल कटपर, चौकी इंचार्ज अली शेर बिरोही खे मुअत्तल करे लाइन रिपोर्ट कयो वियो आहे, जॾहिं त 2 अहलकारनि शाहनवाज़ जिस्कानी, फरमान जिस्कानी के रोड़ी, जांगरो, पन्नो आकिल वारनि इलाइक़नि में जुआ जी सरपरस्ती करण जे इल्ज़ाम हेठि गिरफ़्तार करे मथनि केस दाख़िल किया वियो है। पुलिस पारां जारी कयल पधराई में वधिक जणायो वियो त SSP सखर संघार मलिक पधराई में वधिक जणायो त समाजी बुराइन में मुलविस कंहिंखे भी माफ़ न कयो वेंदो। जेको भी समाजी बुराइन में मुलविस हूंदो उन खिलाफ़ कार्रवाई कई वेंदी। इन सां गॾु समाजी बुराइन में सरपरस्ती कंदड़नि खिलाफ़ भी सख्त कार्रवाई कई वेंदी। ज़िले जे समूरनि DSPs SHOs के SSP सखर पारां सख्ती सां हिदायतूं जारी कयूं त समाजी बुराइन में मुलविस जेके भी अंसरनि उन्हनि खिलाफ़ सख्त सां सख्त कार्रवाई कई वेंदी। जंहिं भी थाने जी हदनि में समाजी बुराइन में मुलविस ऑफिसरनि ऐं एहलकारनि जी निशानदेही थी त उन खिलाफ़ भी सख्त कार्रवाई कई वेंदी। जी ताहिरा, मेहरबानी अवां जी फारूक सुमरो।